भयो साहब हयात भयो जो हितां जो माना इंचार्ज भी आहे हुनखे चयो उहो त हिते कॾहिं असां ॾिठो ई न आहे कल्ह वेठो ऐं अॼु अच्छा हलो ठीकु आहे मूंखे इहो ॿुधायो त हे जेके बोरो आहे मिसाल आहे इहो आम दुकान तो मिले थो त सरकारी बोरे मां ऐं आम जेको आहे हिन तो वापारी जेके ख़रीद कनि था बोरे बि इन में ई त पोइ बाक़ी फ़र्क़ु कीअं बीहंदो त सरकारी आहे हा ज़मीनदार हो हा 100 किलो खणी वियो असां तव्हां 80 किलो 20 किलो असांखे गुम थींदा नी इन करे घणो ख़तमु करे बाज़ार में पड़ियो उहो ठीकु आहे पर बोरो जेको सरकारी हूंदो आहे उहा ख़बर हाणे तव्हां हितां मिसाल आहे कणिक तव्हां ॿाहिरि कढायो था हा हलो इहो सरकारी कटो आहे सरकार जहिड़ो आहे न ओड़ो थमोड़ो हर शइ ओड़ो ऐं जेको इहो ई बोरो प्राइवेट माना न वठंदा इहे हिन बोरे में वापारी व्यापारी जेका थी वठनि हिते हारी कार था हलनि साईं अच्छा व्यापारी आया आहिनि ॾाढा इन बोरे में जेकर असां कणिक आम वापारीअ खे ॾियूं ठीकु आहे त हाणे मिसाल आहे उहा तव्हां हितां हिननि खां वठो था हिन बोरे में मिसाल आहे फ़र्ज़ु कयो 3600 में वापारी तव्हां खां माना 4000 मण वठंदो तव्हां हितां कढी हुनखे ॾींदव हा ॾेई सघो था पर ॾींदव त ख़बर कीअं पए इन जो मूंखे ॿुधायो न यार ॻाल्हि त ॿुधो ईअं थी नथो सघे हा नथो थी सघे न नथो थी सघे ईअं इहो माज़ीअ में थींदो रहियो आहे कणिक जेका आहे सरकारी अघ खां आम वापारी मथे वठंदो त ॾींदा न इहो दर थींदो आहे न साईं माज़ीअ में ॾिसो न साईं या सपोज कयो इहा ई कणिक आहे माना ॿाहिरि मुल्क इस्मागिल थी थिए ठीकु आहे त उहा कीअं ख़बर पए त वाह आम वापारी तो इस्मागिल करे या सरकार थी वाह इस्मागिल करे आधा हिते केरु आहे इंचार्ज मज़दूरनि जो इंचार्ज केरु आहे भाऊ आधा काॾे इंचार्ज आहियो तव्हां केरु आहे इंचार्ज हा मज़दूरनि जो लेबर जो हितां गोदाम जो वालेकुम अस्सलाम साईं छाल वाला ख़ुशि आहे क्या भाई महमूद चन्नू साहब हिन गोदाम जो इंचार्ज आहे अच्छा साईं हे जेको आहे लाई चाढ़ी जेका लाई थिए थी जेका बि त उहो छा हिसाब किताब आहे मज़दूर साईं त मज़दूर बि त तव्हां हायर कया हूंदा नी पाण आया आहिनि छा हा जमादार बि त प्राइवेट आहे न मज़दूर भी प्राइवेट आहिनि आख़िर ज़िम्मेदारी त सरकार जी आहे न उन्हनि जे मथां बि कोई सरकारी त हूंदो न माण्हू ऐं साहब थो चए त बाबा गोदाम तां मुंहिंजो कमु न आहे उते अलॻि हिकिड़ो इंचार्ज आहे गोदाम जो पोइ अलाए कहिड़ो इंचार्ज आहे अदरो अलाए किथे आहे अंदरि तव्हां रड़ी रड़ी बीठा ऐं चवंदा हिन होॾे वञ भाई होॾे वञ अब्दुरोफ केरु आहे साईं अब्दुरोफ घुमरो था उहो चए थो मां मुंशी आहियां हा इहो सामरो न इहो चए थो बाबा मां क्लार्क आहियां मुंहिंजो कमु हिन गिदाम तां न आहे भाई हा इहो आहे अच्छा हलो भला हाणे मूंखे इहो ॿुधायो त मज़दूरनि वारो जमादार कहिड़ो आहे हलो साईं हलो ठीकु आहे भला तव्हां छा आहियो इहो ॿुधायो चौकीदार हो हाणे मज़दूरी घणी आहे साईं कटे जी 15 रुपया त जेके जेके हारीन अने इहे रड़नि था त ॿाहिरि 5 रुपया था वठनि हिते 1500 हाणे 15 कई अथव मां 15 रुपया माना हिकिड़ो कटो लाहींदा हितां खां वठी हेसि ताईं मिसाल 100 कदम थींदो फ़ासिलो त ख़ैर जेको आहे ख़ुशीअ में कणिक लथी आहे बाज़गार हिन ते मां न कनि पर असल में जेको मुंशी बि कुझु पैसा थो वठे उन्हनि खां उहा बि पोइ घणी थी वञे न कैलकुलेशन इन ते पोइ आबादगार कावड़जनि था न साईं किथां मिलंदा हफ़्ते खां कहिड़ी बैंक कहिड़ी बैंक हा न कहिड़ी बैंक मिलंदा साईं जेको आहे त तव्हांजो नालो छा आहे सर जी अब्दुरोफ घुमरो हाँ तव्हां किथां जा बागड़ जी खां आया आहियो तव्हां हिते सरकारी मुलाज़िम आहियो
छा आयो हिते? हा बिल त ठाहींदा हो पर माना हूअं हिते छा माना सभु तव्हांजे उहिदे खे छा सॾिबो? क्लार्क हेड मास्तर मास्तर छा सॾिबो? क्लार्क सम्झो। अच्छा त हाणे हे जेके आहिनि साईं जिन चवनि था त तव्हां बिल जेके ठाहे था ॾियो उनजा बि पैसा था वठो, हे लाही चाड़ी बि जेका आहे उनजा बि पैसा थींदा न? हा हा मज़ूरी जो छा हिसाब किताब रखे अथव? मज़ूर तव्हांजा रखियल आहिनि न? हा त कणक जी कटवती आहे ॿियो पैसा बि था वठनि? माना 600 जेका कणक तव्हां लाहियो था मज़ूर उनजा पैसा बि वठनि था 500 रुपया ऐं 600 ॿिया वरी मतिलबु आहे त बिल ठाहिण जा 500 रुपया वरी अलॻि हो मज़ूरी अलॻि आहे, बिल ठाहिण जा 500 अलॻि आहिनि। वालेकुम दोस्तों, मां हिन वक़्तु ज़िले शिकारपुर जे मदई जी जेको आहे कणक जी ख़रीदारी सेंटर ते मौजूदु आहियां। हिते हिकिड़ो ॻोठाणो आहे, उहो कुझु ॻाल्हाइणु चाहे थो, अचो त वधीक हुन खां ॿुधूं। हा भाऊ, तव्हां छा था चवणु चाहियो? साईं असांजो इहो ई अर्ज़ु आहे हुकूमत खे, सरकार खे, गोदाम वारनि खे, मुख़्तियारकार खे, डीसीअ खे, जेके बि वेठा आहिनि तपेदार आहिनि, केर बि आहिनि, जेके खाता जंहिंजा न आहिनि विज़िट कनि, कंहिंखे ॿञ जो वेसो बि न आहे, उहे पूरा खाता कढाए माना कंहिंजा बि उहे चाढ़ाए करे माना फ़ाइदो था वठनि हिन हुकूमत जो। उहे पैसा माना नाक माना ॿनियूं हिकिड़नि कनि, पैसा माना कूड़े खाते ते वठी ॿिए था खाइनि। तो कणक जे ख़रीदारी सेंटर ते मौजूदु आहियूं मदी जी में। कणक जेका आहे उहा आई आहे, वधीक ॾिसूं त हिन कणक जे ॿोरनि ते कीअं ख़बर पए त सरकारी ॿोरो आहे? लिखत वारा वठी अचो। हीअ जेको आहे तो कणक बाक़ाइदे मदई जी जे फूड सेंटर ते अचणु शुरू थी वई आहे। वॾे तइदाद में डाला भरिजी आया आहिनि। समय मण कणक जेका आहे उहा पइजी वई आहे। ये ॾिसो भाई, आप कहाँ से आए हैं? हम आए हैं गढ़िया सीन से। गढ़िया सीन से? हम गढ़िया सीन से आए हैं जी। फौजी हैं, हम इधर आए हैं अपने फसल देने के लिए। अभी सुबह से आके हमारे बड़े भी बैठे हुए हैं, हम भी बैठे हुए हैं, कोई बंदा आया ही नहीं है। फूड इंस्पेक्टर साहब पता नहीं कब आएंगे कब नहीं। अच्छा, तो यहाँ का कोई जिम्मेदार आपसे राब्ते में नहीं है कोई भी? वो खाली वो पीएन खड़े हुए हैं, वही रात। अच्छा, पीएन और चौकीदार है बस। अच्छा, इसमें आप क्या कहना चाहेंगे? नो कमेंट। तो आप यहाँ बैठे हैं, आप ज़मींदार हैं, ऑफिसर हैं, क्या ज़मींदार हैं? तो आप यहाँ बैठे हुए हैं, किस काम से आए हुए हैं आप बताएं? बिल के लिए आए हुए। जी, बिल के लिए आए हुए। बिल के लिए आए? एसी साहब आएंगे तो बिल बन जाएगा। तो उनसे रब्ता है? एसी साहब को साहब लेने गए हुए हैं, अभी मैंने तो साहब ने पकड़ के तो थोड़ा ही लाना है एसी साहब को। अच्छा। आ जाएंगे, बैठे हैं अभी एक सिस्टम के लाइन में है, पाइप लाइन में है, तो उसका मतलब ये तो नहीं है कि इधर तव्हां कणक खणी आया हो, कणक जमा कराईंदव न हाणे? साहब ईंदो उहो बिल ठाहींदो। तव्हां भाऊ? अच्छा, कणक कॾहिं जमा कराई आहे? जी, कणक कॾहिं जमा कराई आहे? कणक हाणे जमा कराई आहे। हाणे जमा कराई आहे, बिल ठाहियो। हा साईं, जेको आहे त तव्हां बि कणक जे सिलसिले में आयल आहियो, ज़मींदार आहियो? मां हे त पहिरीं त पासपोर्ट जेको पंहिंजो इंचार्ज आहे, फुल इंचार्ज हूंदो, उन सां मिलूं और उहो असांखे छा थो ॿुधाए कहिड़ी तरीक़े सां असांखे ॾींदो, उहो असांखे कणक हिननि खे ॾियूं। हिन वक़्तु सीज़न त ऑफ थी चुकी आहे, पर पोइ बि जेका पई आहे त असां हिननि खे ई ॾींदासीं। वठनि त असां ॾियण लाइ तयारु आहियूं। अच्छा, आबादगार ऐं शहरी बीठा आहिनि, हिकु बि मुलाज़िम माना हिन ऑफिस जो कोन्हे को। ऐं साईं हाँ, मुलाजिम हिकु भी कोने को, एक भी मुलाजिम नहीं है, सारे आबादगार हैं या शहरी हैं। कोई गंदम लेने आया, कोई देने आया, कोई बिल बनवाने आया, लेकिन ऑफिसर कोई नहीं है। लेकिन फिर भी ये साईं मोहतरम बड़े मुतमईन हैं और इनका कहना है कि ऐसे होता रहता है, कोई बात नहीं है। गढ़िया सीन का साईं आया है और साईं बिल्कुल मुतमईन है।
ये भी उन्हें थोड़ी है ना हाँ ये कितना तकसीम कियो 40 48 मण 25 किलो था पियन ना ये भी तो उन्हें थोड़ी है लिखा बाबा तो ये सही है ये भी सही है जेका ये लिखो था ना ये गलत है कट कट तव्हांजी घणी कई अथव तकसीम कयो 48 25 था पियन 15 किलो घट पे 15 किलो कट क्या है घणनि मणनि ते मण कटी घणी आहे 40 मन 40 मण ते 15 किलो कट कया अथऊं पैसा घणा वधाऊं पैसा असांखे का मजदूरी वठा से हा मज़ूरी घणी माना 450 वठा 450 रुपया 40 मण लहराइण जी 450 रुपया मज़ूरी डालो पंहिंजो कराया आहियो डालो 5 कांटो पंहिंजो आहे माना पाण कराए था अचो पैसा उहो बि कराए था अचो पोइ लाई जेका आहे हुनजो किरायो वठनि था बिल ठाहिण जा बि पैसा वठाते छा न कल न ॾिनो मां साईं पोइ घणो पियो घुरे घुरे पोइ मां 100 रुपया चांहि जा ॾिनो मां अच्छा हूअं घणा पियो चए हूअं घणा पियो चए वो न पूछे मांखे ख़र्ची ॾे मां 100 अच्छा न त तव्हांखे 500 जेके आहिनि उहे ईअं घुरे थो या बिल में लिखिया अथव न घुरे तो 500 दे मां कोना मैं घुराया ना अच्छा 40 के भाव में 450 तो होता है 48 अच्छा अच्छा भला भाऊ तव्हां जेका हिते कणिक जे जेको गोदाम आहे हिते सरकारी हिन ते कणिक फर्स्ट टाइम ॾिनी आहे या अगम बि कॾहिं न ॾिनी अथव अच्छा हाणे बिल जो ठाहियो न त पैसा कॾहिं मिलंदा तव्हांखे ठीकु आहे त मिसाल आहे जेको बिल तव्हां था ठाहे ॾियो नी पोइ जेको आहे तव्हां पैसा घणा था वठो बिल ठाहिण न को ॾेव त पोइ वठनि था न त घुरनि नथा अच्छा कॾहिं मिलंदा आहिनि माना हे बिल न आहे हीअ रसीद आहे बिल उहो जेको आहे उहो बिल हिननि खे ॾींदो अयाज़ भयो वयो अच्छा DFC साहिब जो हिते त अयाज़ भयो साहिब ई आहे न उहो ई त हिते जेको आहे हे तव्हां बिल ठाहियो आहे हे रसीद आहे ठीकु रसीद उहो कटवती छाजी आहे इहा ॿुधायो तव्हां कयो न उन में 130 किलो आहे न साईं जेको तव्हां वज़न आहे साईं 150 न हिते तव्हां कयो वज़न में 48 ॾह बीठो आहे नी तव्हां हिनखे तक़सीम कयो उन ट्रेन खे 48 25 तो बीहे मां कयो पाण कयो तव्हां मोबाइल कढो हिते कयो ऐं कांटे त तव्हां सेटिंग आहे जेका मणकटी फुल आहे उन मां जेकॾहिं घटि था बीहनि त पोइ उहे काॾे पूरा करे ॾियनि तव्हां कढो हा हिन में काथे कटवती लिखियल आहे कुल घणी आहे तो गवर्नमेंट ख़ासि करे इहो पंहिंजो खाइण जो खांचो करप्शन जो हिकिड़ो वाज़िब खांचो रखियो आहे साईं इहो इहा ई कणिक आम वापारी कुझु टाइम खां पोइ माना मथे रक़म खपाईंदा तव्हां ॾिसजो ॻाल्हि इहा आहे त कट वारो जेको अॻ में मां नाज़रीन खे इहो वज़ाहत कंदो हलां त जेके दोस्त हुआ कट वारे मामले में थोरो हिसाब जी मसइलो थिए पियो उन में हिसाब करे कंहिं एक्सपर्ट खां हिसाब करायो थिए त एक्सपर्ट खां हिसाब करायोसीं त उहो पूरो बीठो कटवती न आहे भाई ख़र्ची वठे थो बिल जी 500 हज़ार 500 हज़ार इहो माना जेको आहे बिल जे वठे थो उहो हुन वज़ाहत कई त मुंहिंजो कोई बि हक़ु न आहे ऐं जेकॾहिं कोई पाण राज़ ख़ुशीअ सां ॾियनि था त वठनि थो बाक़ी का ज़बरदस्ती कोन थो करे पर बल्कि वठणु न घुरिजे इहा गैर क़ानूनी आहे बाक़ी कटवती बाक़ी मज़ूरी जेका आहे उहा बि मूंखे सम्झ में घटि थी अचे अच्छा ऐं ॿार जेको आहे उते आम उते घणो था वठनि 5 रुपया कटो लाही सिर्फ़ु लाही हिते करे रखंदा ऐं हिते घणे 15 रुपया घणो था वठनि कटे ते साईं कटे ते लाही साईं तव्हां घणी कणिक खणी आया आहियो साईं 3 डाला भरिया आहियो जंबो कीअं मतिलबु
मालिक ॿियो आहे त हा कटो जेको आहे त ॿिया पिया आहिनि हे जेको आहे तो ही जेकी आहिनि मां तव्हांखे ॿुधायां त जेको अंदरि गोदाम जो अंदरूनी मंज़र आहे हिते कणिक लोड थी थिए जेका नई हाणे कणिक लथी आहे उन्हनि बोरनि ते जेको आहे हीअ जेको आहे निशान आहे हाणे कंहिं ते ॻाढ़ो पटो आहे कंहिं ते ब्लू पटो आहे ऐं ब्लू पटे ते जेको आहे पटो भाऊ हिन ब्लू हिन पटे वारे खे थोरो उथला करे ॾिसूं त अॻितो कुझु लिखियलु अथव या प्लेन आहे अच्छा हे हिन ते ठपो 2025 किथां था थिए अच्छा हे हेॾे माना 2025 लिखियलु आहे त कटो पटो जेको आहे त बाक़ी हे ब्लू आहे सभिनी ते ॻाढ़ो पटो माना हेॾो आहे बसि सुते पासे न ॻाढ़ो पटो कटो साॻियो आहे